सोफिया, अरे तुझे को फिश पुलाव ठाहियो ना, वो ॾाढो ज़बरदस्त। रियली? अस्सलाम वालेकुम। तव्हांजे लाइ मानी लॻी रहा है? न वो होता कि मैं मां शगुफ्ता जे मेहमान सामानी खाई आया बाद में चाय पींदासीं। मामा, हाणे त हू तव्हांजो बि महिमान आहे। हाँ हाँ बिल्कुल बिल्कुल, तुझे करे वो असांजो मेहमान आहे। मामा, तव्हां टोक न करियो, वो तमामु सुठो छोकिरो आहे। ठोक कोन पियो कया, मजाक पियो कया। तुझो मेहमान आहे असां यकीन ते। हू 2-4 महीना हिते रहंदो। पंहिंजी थीसिस जे सिलसिले में हू रिसर्च करण आयो आहे। ओरिएंटल स्टडीज़ में एमफिल पियो करे ऐं उन खां पोइ पीएचडी बि कंदो। अच्छा अच्छा, तॾहिं उहे एतिरी साफ़ सिंधी पियो ॻाल्हाए। किथां सिखियो अहिड़ी सिंधी? इंग्लैंड में। मूं हुन ते ॾाढी महिनत कई आहे। हू इंडिया में बि रहियो आहे ऐं असल नाइजीरिया जो आहे। पापा, मुंहिंजी रूम पार्टनर फ्रेंड आहे न सायरा, हुनजो फ्रेंड जेल में आहे। हुनजी हेल्प करणी आहे। कहिड़े सिलसिले में पुटु? पापा हुनखे आज़ादु कराइण में। आज़ादु कराइण में? जेल में छो आहे? पापा डिटेल मां तव्हांखे पोइ ॿुधाईंदसि। मामा, हाणे मां इजाज़त वठंदसि। थकिजी पई आहियां, आराम करण थी चाहियां। और पुटु चांहि त पी। न मामा, थैंक यू। चल ॿुधायो। गुड नाइट। गुड नाइट। गुड नाइट। सोफिया, चांहि जो कोप तक उठायो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।